ओम शांति हिते महावाक्य एंड 12 2023 जा अव्यक्त महावाक्य रिवाइज्ड साथी के साथ रखी साक्षी ऐं खुशनुमा तख्त नशीन ठो। अॼु विश्व कल्याणकारी बाप विश्व जे चारों ओर जे ॿारनि खे ॾिसी करे हर्षित पिया थियनि। सभी ॿारनि जी स्नेह सहयोग जी रेखायूं ॿारनि जे चहिरे सां ॾेखारे में पई ॾियनि। हर एक जे दिल सां मुंहिंजो बाबा ये गीत बाप दादा ॿुधनि पिया। बाप दादा बि रिस्पॉन्ड कंदा आहिनि। ओ मुंहिंजा अति प्रिय अति स्नेही लाडला ॿार। हर एक ॿार प्रिय भी आहे लाडलो भी आहे। छो जी कोटनि में कोई में भी कोई आहे न, त लाडला थी विया न। त बाप दादा भी लाडले ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। ॿारनि खे बि सदा ख़ुशी में डांस कंदे उहे ॾिसंदा आहिनि ऐं सदा ॾिसण भी चाहींदा आहिनि। ख़ुशी में त रहंदा आहियो, लेकिन बाबा सदा चाहींदा आहिनि सदा ख़ुशि रहंदा आहियो या ख़ुशी में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। कॾहिं ॾाढी ख़ुशी कॾहिं थोड़ी घटि कॾहिं ॾाढी घटि। बाबा पहिरों बि ॿुधायो कि वर्तमान समय तव्हां ॿारनि जी विश्व खे हिन सेवा जी आवश्यकता आहे जो असांजे चेहरे सां असांजे नैननि सां असांजे ॿ शब्द सां हर आत्मा जा दुख दूर करे ख़ुशी ॾियूं। असांखे ॾिसंदे ई माण्हू ख़ुशि थी वञे करे खुशनुमा चहिरो व खुशनुमा मूरत सदा रहे। छो जी मन जी ख़ुशी सूरत सां स्पष्ट ॾेखारे में ॾींदी आहे। केतिरो बि कोई भटकंदो उहो परेशान दुख जी लहरनि में अचे ख़ुशी में रहण असंभव समझी, लेकिन असांजे साम्हूं ईंदे ई असांजी मूरत असांजी वृत्ति असांजी दृष्टि आत्मा खे परिवर्तन करे छॾे। त हीअं असांखे अभ्यास करिणो आहे। एतिरो ख़ुशी में रहणो आहे ऐं असांजे साम्हूं चेक करो असांजे साम्हूं कोई बि दुखी परेशान भटकदी हुई आत्मा अचे थी जो सोचे थी मुंहिंजे जीवन में ख़ुशी थी न सघंदी आहे। अहिड़ी आत्माउनि खे बि असांजी मूरत असांजी वृत्ति दृष्टि सां ख़ुशी मिले थी। असांजे मन जी ख़ुशी अॼु माण्हू मन जी ख़ुशी जे लाइ केतिरो ख़र्चो कंदा आहिनि, केतिरो मनोरंजन जा नया साधन ठाहींदा आहिनि। उहो अल्पकाल जा साधन असांजी आहे सदाकाल जी साधना। त साधना उन्हनि आत्माउनि खे परिवर्तन करे वठे। हाय जे बजाए वाह वाह खणी वञनि। वाह कमाल परमात्मा जे ॿारनि जी। त ये सेवा करो समय प्रति समय जेतिरो अल्पकाल जे साधननि सां परेशान थींदा वेंदा अहिड़े समय ते असांजी ख़ुशी उन्हनि जो सहारो ठही वेंदी। दुनिया में माण्हू जो साधननि सां परेशान थी वेंदा त अहिड़े समय असांजी ख़ुशी उन्हनि जो सहारो ठहींदी। अञा त साधननि में बिज़ी आहिनि, टीवी मोबाइल अलाए छा आहिनि में बिज़ी आहिनि। त लेकिन जॾहिं इहे साधननि सां उहो परेशान थी वेंदा त हुन समय असांजी इहा ख़ुशी उन्हनि जो सहारो ठहींदी। छो जी असां आहियूं ई ख़ुशि नसीब आत्मा आहियूं। ख़ुशि नसीब आहियो या न, अधूरा त न आहियो ई ख़ुशि नसीब। तव्हां जहिड़ा ख़ुशि नसीब सॼे कल्प में कोई आत्मायूं न हूंदियूं। त बाबा चवनि था असां जहिड़ा ख़ुशि नसीब पूरे कल्प में ई कोई न हूंदो। छो जी असांखे त डायरेक्ट बाबा मिलियो आहे न। एतिरो नशो चहिरे ऐं चलन सां अनुभव कराए सघंदा आहियो या कराईंदा बि आहियो। ब्रह्मण जीवन में अगरि ख़ुशी न त ब्रह्मण ठही करे छा कयो। ब्रह्मण जीवन अर्थात ख़ुशी जी जीवन। कॾहिं बाप दादा ॾिसंदा आहिनि कोई जो चहिरे जो हूंदा आहिनि न उहा थोरा सा डैश बाबा चई छा थींदो आहे। सुठी तरह सां ॼाणंदा बि आहिनि तॾहिं हंसंदा आहिनि। त बाप दादा अहिड़ा चहिरा ॾिसी रहम बि ईंदो आहे, थोरो सो आश्चर्य बि लॻंदो आहे मुंहिंजा ॿार उदास। छो जी बाबा त असांखे हर ज्ञान हर उत्तर ॾेई छॾियो अथई न हर ॻाल्हि जो। त उदास कॾहिं थींदा आहियूं जॾहिं असांखे जो चीज़ असां चाहींदा आहियूं उहा न थींदी आहे। त बाबा त सभिनि जो उत्तर ॾिनो अथई चेक करो तव्हां जो चाहींदा आहियो हुन में मां जो चाहींदी आहियां उहो छा। इहे त ड्रामो आहे। हाणे त सभु जीवन बाबा जो आहे। बाबा जो चाहींदो आहे उअं ई थींदो न। जे ॻाल्हि में कल्याण आहे उअं ई थींदो। कंहिं बि ॻाल्हि तव्हांखे उदासी अचे थी त बाबा हर ॻाल्हि जे लाइ असांखे उत्तर ॾिनो अथई मुंहिंजा ॿार उदास
थी सघंदा आहिनि छा? न त न उदास अर्थात माया जो दास। लेकिन तव्हां त मास्टर मायापति आहियो न। माया असांजे अॻियां छा आहे? माया असांजे अॻियां छा आहे? चीटी बि न आहे, मरी हुई चीटी परां खां ई लॻंदी आहे ज़िंदा आहे, लेकिन हूंदी आहे मरी हुई। सिर्फ़ु दूर सां परखण जी शक्ति हुजे। जीअं बाबा जी नॉलेज विस्तार में ॼाणंदा आहियो न, ईअं ई माया बहुरूपी, माया जा बि बहुरूपी रूप जी पहचान नॉलेज सुठी रीति सां धारण करे छॾी आहे न। उहा सिर्फ़ु डराईंदी आहे। जीअं नंढो ॿारु हूंदो आहे न त उन्हनि खे माउ बाप निर्भय ठाहिण लाइ डराईंदा आहिनि, कुझु कंदा न आहिनि, जानबूझ के डराइण लाइ कंदा आहिनि। ईअं माया बि पंहिंजो ठाहिण जे लाइ बहुरूपी धारण कंदी आहे। जॾहिं बहुरूप धारण कंदी आहे त तव्हां बि बहुरूपी ठही करे उनखे परखे वठो। बाबा चवनि था तव्हां बि बहुरूपी ठही करे उनखे परखे वठो। परखी न सघंदा आहियो त छा खेल कंदा आहियो? युद्ध करणु शुरू करे छॾंदा आहियो। हाय माया अची वई ऐं युद्ध करण सां बुद्धि मन थकी वेंदो आहे। पोइ थकावट सां छा चईंदा आहियो? माया ॾाढी प्रबल आहे, माया ॾाढी तेज़ आहे। कुझु बि न आहे। असांजी कमज़ोरी भिन्न भिन्न माया जे रूप में ठही ईंदी आहे। त बाप दादा सदा हर ॿार खे ख़ुशनसीब जे नशे में, ख़ुशनुमा चहिरे में ऐं ख़ुशी जी खुराक सां तंदुरुस्त ऐं सदा ख़ुशी जे खज़ाननि सां संपन्न ॾिसणु चाहींदा आहिनि। ॾिसो बाबा जी आशा कि असां हर हिकु ॿार सदा ख़ुशि नसीब जे नशे में, ख़ुशनुमा चहिरो, ख़ुशि नसीबी, असांजो नसीबु कहिड़ो सुठो आहे। असांजो चहिरो सदा ख़ुशनुमा हुजे, मन जी ख़ुशी चहिरे ते नज़र ईंदी आहे। ख़ुशी जी खुराक खायो रोज़ु, ख़ुशी जी खुराक सां सदा तंदुरुस्त रहंदासीं, सदा ख़ुशी जे खज़ाननि सां संपन्न ॾिसणु चाहींदा आहिनि। जीवन में छा खपे? खुराक ऐं खज़ानो, ॿियो छा खपे? त असां वटि ख़ुशी जी खुराक आहे या स्टॉक कॾहिं ख़तमु थी वेंदो आहे। बाबा चईंदा आहिनि असां वटि ख़ुशी जी खुराक आहे या स्टॉक कॾहिं ख़तमु थी वेंदो आहे। ख़ुशी जो खज़ानो अखुट आहे न, अखुट आहे न। जेतिरो ख़र्चो ओतिरो वधे, अगरि वधंदो रहे। अगरि कोई बि पुरुषारत न करो, सिर्फ़ु इहे लक्ष्य रखो, कुझु बि थी वञे, चाहे पंहिंजे मन जी स्थिति द्वारा, चाहे कोई अन्य आत्माउनि द्वारा, चाहे प्रकृति द्वारा, चाहे वायुमंडल द्वारा, कुझु बि थी वञे, मूंखे ख़ुशी न छॾणी आहे। ये करे सघंदा आहियो। चाहे कुझु बि थी वञे, मूंखे ख़ुशी न छॾणी आहे, मूंखे सदा ख़ुशि रहणो आहे। इहा त सहज पुरुषारत आहे न। इहा ख़ुशी खिसकी वेंदी आहे, सहज आहे या कॾहिं कॾहिं मुश्किल लॻंदो आहे। दृढ़ संकल्प रखो ऐं ॿियनि ॻाल्हियुनि खे भुलिजी वञो। असांखे त सदा ख़ुशि रहणो आहे। दृढ़ संकल्प रखो ऐं ॿियनि ॻाल्हियुनि खे भुलिजी वञो। बाबा चवंदा हिकु ॻाल्हि पकी रखो, मूंखे ख़ुशि रहणो आहे। त ॻाल्हियूं छा लॻंदियूं? ॻाल्हियूं खेल लॻंदियूं न। बाबा चवंदा ऐं पंहिंजे खेल ॾिसण जी साक्षीपन जी सीट ते सदा स्थित रहो। चाहे कोई अपमान करण वारो हुजे, परेशान करण वारो हुजे, पंहिंजी साक्षीपन जी शान सां हेठि न उतरण वारा आहियो न। लेकिन तव्हां साक्षीपन जी सीट सां हेठि न अचो। पंहिंजे तव्हांखे परेशान करे पंहिंजी साक्षीपन जी स्थिति सां हेठि उतारण वारो बि हुजे, लेकिन त बि असांखे पंहिंजी साक्षीपन में न बाबा साथ हूंदा आहिनि। असां हुन ॻाल्हि खे ॾिसंदा आहियूं, अकेला न ॾिसंदा आहियूं। अकेला ॾिसंदासीं त आहे, ऐं अगरि बाबा सां गॾु हूंदासीं त बाबा, त असां कहिड़ी बि ॻाल्हि हुजे, लेकिन असांखे बाबा सां डिस्कनेक्ट न करे सघे। हेठि ईंदा आहियो तॾहिं ख़ुशी गुम थी वेंदी आहे। बाप दादा पहिरियों बि 2 शब्द ॿुधाई, साथी ऐं साक्षी। जॾहिं बाप दादा साथ आहे त साक्षीपन जी सीट सदा मज़बूत रहंदी आहे न। चईंदा आहिनि
चईंदा सभी आयो बाप दादा साथ आहे, बाप दादा साथ आहे, लेकिन माया जो प्रभाव बि पईंदा आहिनि। चईंदा बि रहंदा आहिनि बाप दादा साथ आहे, बाप दादा साथ आहे, लेकिन साथ खे अहिड़े समय ते यूज़ न कंदा आहियो, किनारो करे छॾींदा आहियो। जीअं कोई साथ में हूंदो आहे, कोई ॾाढो अहिड़ो कमु पइजी वेंदो आहे, या कोई अहिड़ी ॻाल्हि थी वेंदी आहे, त साथ कॾहिं ख़्यालु न हूंदो आहे, ॻाल्हियुनि में पइजी वेंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो, जीअं कोई साथ में हूंदो आहे न, कोई अहिड़ो कमु पइजी वेंदो आहे, या कोई अहिड़ी ॻाल्हि थी वेंदी आहे, त असां सां गॾु कोई आहे, इहे ख़्यालु न रहंदो। हुन ॻाल्हि में असां ॾाढा फसी वेंदा आहियूं न, असांजी बुद्धि, अरे इहे छा थी वियो। त इहे ई त अभ्यास करिणो, अंत समय ईअं ई त माला जो नंबर फिक्स थींदो न। ईअं साथ आहे, इहे मञंदा बि आहियूं, अनुभव बि कंदा आहियूं। कोई आहे जो चईंदो आहे साथ न आहे, कोई न चई सघंदो। सभु चईंदा आहिनि मूंसां गॾु आहे, इहे बि न चईंदा आहिनि कि तोसां गॾु आहे। हर हिकु चईंदो आहे मूंसां गॾु आहे, मुंहिंजो साथी आहे बाबा। मन सां चईंदा आहियो या मुख सां चईंदा आहियो? मन सां चईंदा आहियो न। बाप दादा त खेल ॾिसंदा आहिनि, बाप साथ वेठा आहिनि, ऐं पंहिंजी परिस्थिति में हुन जो सामनो करण में एतिरो मस्तु थी वेंदा आहिनि, जो ॾिसंदे उहे बि साथ में ॾिसंदा ई न आहिनि कि साथ में केरु आहे। त बाप बि छा कंदो आहे, बाप बि साथी सां साक्षी थी करे खेल ॾिसंदा आहिनि। ईअं त न करो न, जॾहिं साथी चईंदा आहियो त साथ त निभायो, किनारो छो कंदा आहियो? बाप खे सुठो न लॻंदो आहे ईअं। बाप ये ही शुभ आशा रखंदा आहिनि, ॿियो आहे भी कि हिकु बार स्वराज्य अधिकारी सो विश्व राज्य अधिकारी ठहे। हिकु बाबा जी शुभ आशा रखंदा आहिनि कि मुंहिंजो हिकु बार, बाबा ॾिसो हिते त कोई बाबा चईंदा आहिनि, ॾिसो बाबा केॾो शुभ भावना, शुभकामना, केॾी सुठी आश रखंदा आहिनि कि मुंहिंजो हिकु बार स्वराज्य अधिकारी सो विश्व राज्य अधिकारी ठहे। तव्हां माण्हू प्रजा आहियो छा? प्रजा त न ठहिणो आहे न, राजे महाराजा विश्व राजा आहियो न। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे प्रजा त न ठहिणो आहे न, प्रजा थोरी विश्व जो राज्य भाग्य वठंदी। त बाबा चवनि था कि तव्हां त केरु आहियो? राजा महाराजा विश्व जा राजा ॿार आहियो न। प्रजा ठहिण वारा त न आहियो न, प्रजा ठहिण वारा त न आहियो, प्रजा ठाहिण वारा आहियो। ठाहिण वारा आहियो या ठहिण वारा आहियो? त प्रजा कंहिंजी ठहींदी? जो ख़ुदि धारणा करे ॿियनि खे धारणा कराईंदो, तॾहिं त प्रजा ठहींदी न। राजा ठहिण वारो, प्रजा ठाहिण वारा आहियूं असां विश्व जा महाराजा ठहिण वारा आहियूं, ऐं प्रजा ठाहिण वारा आहियूं। असां विश्व जा महाराजा महारानी ठहिण वारा आहियूं, ऐं प्रजा ठाहिण वारा आहियूं। त राजा किथे वेंदो आहे? तख़्त ते वेंदो आहे न। जॾहिं प्रैक्टिकल में राजा जे नशे में हूंदा आहियो त तख़्त ते वेठा आहियो, त साक्षीपन जो तख़्त छॾो न। बाबा चवनि था कि हाणे साक्षीपन जो तख़्त असांखे छॾिणो न आहे, तॾहिं असां हर परिस्थिति सां पार थी सघंदा आहियूं। जो अलॻि अलॻि पुरुषार्थ कंदा आहिनि, हुन में थकिजी पवंदा आहियूं। अॼु मनसा कयो, कल्ह वाचा कयो, संबंध संपर्क कयो त थकी वेंदा आहियूं न। हिकु ई पुरुषार्थ करो, सदा बाबा सां गॾु रहो ऐं साक्षी रहो। साथी ऐं साक्षी रहण जो पाठ रखो, करो, पुरुषार्थ करो ऐं ख़ुशनुमा तख़्त नशीन थी वञो। बराबरि असां ॻाल्हि खे बाबा सां गॾु ॾिसंदा आहियूं न, त असांखे उहा ॻाल्हि ॾाढी नंढी लॻंदी आहे। ऐं अगरि अकेला ॾिसंदा आहियूं त सोचंदा आहियूं अरे इहे छा थी वियो। जॾहिं बाबा त ज्ञान जो सागर, गुणनि जो सागर, शक्तियुनि जो सागर सां गॾु असां ॻाल्हि खे ॾिसूं था, त उन में असांखे यथार्थ सुठी ॻाल्हि छा आहे उहा सम्झ में अची वेंदी आहे। त बाबा चईंदा आहिनि कि हाणे हीअं पुरुषार्थ न करो
कि अॼु छाजो कयो, अॼु छाजो कयो। हिकु ई पुरुषारत करो, साक्षी ऐं ख़ुशनुमा तख़्त नशीन ठहिण जो। असांखे हाणे हिकु ई पुरुषारत करिणो आहे, साक्षी ऐं ख़ुशनुमा ठहिण जी, ख़ुशनुमा तख़्त नशीन रहणो। इहे तख़्त कॾहिं छॾिणो न आहे। बाबा चई न कुझु बि थी वञे, लेकिन मूंखे पंहिंजी ख़ुशी न छॾिणी आहे। कोई राजा अहिड़ो सीरियस थी करे तख़्त ते वेठो तख़्त ते हुजे, लेकिन ॾाढो क्रोधी हुजे, ऑफिशियल हुजे त सुठो लॻंदो। चईंदो इहे त राजा न आई न, त तव्हां सदा तख़्त नशीन आहियो न। त बाबा चवनि था तव्हां सदा तख़्त नशीन आहियो न, चेक करो। उहो राजा त कॾहिं तख़्त ते वेहींदा आहिनि, कॾहिं न वेहींदा आहिनि, लेकिन साक्षीपन जो तख़्त अहिड़ो आहे जंहिंमें हर कार्य कंदे बि तख़्त नशीन उतरणो ई न पए। मतिलबु हर ॻाल्हि खे मां अकेली नथी ॾिसां, बाबा सां गॾु थी ॾिसां, त उतरणो ई न आहे। सुम्हंदे बि तख़्त नशीन, उठंदे हलंदे बि तख़्त नशीन, संबंध संपर्क में ईंदे बि तख़्त नशीन। तख़्त ते वेहणु ईंदो आहे कि वेहणु न ईंदो आहे, खिसकी वेंदा आहे। साक्षीपन जे तख़्त नशीन आत्मा कॾहिं बि कोई समस्या में परेशान न थी सघंदी आहे। हुन सां गॾु बाबा हूंदो आहे, समस्या तख़्त जे हेठि रहिजी वेंदी आहे ऐं तव्हां मथे थी वेंदा आहियो। समस्या असांजे अॻियां सिर न उठाए सघंदी आहे, वीचारी हेठि दॿी वेंदी आहे, असांखे परेशान न कंदी आहे। ॿियो कोई बि दॿाए त अंदरि ई अंदरि ख़त्म थी वेंदो न। त बाप दादा बि अहिड़े समय ते आश्चर्य लॻंदो आहे, ऐं त बाप दादा खे अहिड़े समय ते आश्चर्य लॻंदो आहे, ऐं तव्हांखे आश्चर्य न करिणो आहे, ऐं तव्हां न आश्चर्य करिणो आहे। पंहिंजे ते भले करिणो आहे, ॿियनि ते न करिणो। बाबा चवनि था कि बाबा खे आश्चर्य लॻंदो आहे, तव्हां न कजो, पंहिंजे ते भले कजो, ॿियनि ते न कजो। त आश्चर्य लॻंदो आहे कि मुंहिंजा ॿार छा था करनि, तख़्त सां उतरी आहे। मतिलबु असांखे ॿियनि जे जीवन में ॾिसी करे ईअं आश्चर्य न करिणो आहे, असांखे पंहिंजो ॾिसणो आहे, मां छा थी करां। जॾहिं तख़्त नशीन रहण जो संस्कार हाणे खां विझंदव, तॾहिं विश्व जे तख़्त ते बि वेही सघंदा। जॾहिं हाणे खां ई तख़्त ते वेहण जो अभ्यास हूंदो असांखे, पंहिंजो भ्रुकुटी सिंघासन तख़्त, बाप दादा जे दिलि तख़्त, साक्षीपन जो तख़्त सदा, तॾहिं असां विश्व जे तख़्त ते बि वेही सघंदासीं। त विश्व महाराजन, विश्व महारानी ठहिण लाइ असांखे हाणे साक्षीपन जे तख़्त ते वेहणो, बाबा सां गॾु हर ॻाल्हि ॾिसणी आहे। बाबा चवनि था हिते सदाकाल तख़्त नशीन न हूंदव त हुते बि सदा अता जेतिरो समय फुल आहे ओतिरो समय न वेही सघंदव। संस्कार जॾहिं हाणे खां ई भरणा आहिनि, पोइ उहो ई भरियल उहे संस्कार सत्युग में कार्य कंदा। रॉयल्टी जा संस्कार हाणे खां ई भरणा आहिनि। ईअं न सोचणो आहे कि अञा कुझु समय त पियो आहे, एतिरे में विनाश त थियणो न आहे, ईअं न सोचणो आहे। बाबा चवनि था विनाश थियणो आहे अचानक, पुछी करे न ईंदो कि हा तयारु आहियो, सभु अचानक थियणो आहे। तव्हां माण्हू बि ब्रह्मण कीअं ठहियो, अचानक ई संदेश मिलियो, प्रदर्शनी ॾिठी, संबंध संपर्क थियो, बदिली वियो। छा सोचियो हुयो कि हिन तारीख़ सां ब्रह्मण ठहींदासीं, अचानक ई ठही वियो, त परिवर्तन बि अचानक ई थींदो। असांखे पहिरियों माया ॿियो ई अलबेलो ठाहींदी। सोचदा असां त 2000 सोचियो हुयो, उहो बि पूरो थी वियो। सोचदा असां त 2000 सोचियो हुयो, उहो बि पूरो थी वियो। हाणे त थोरो रेस्ट करे वठो। पहिरियों माया पंहिंजो जादू फैलाईंदी आहे, पहिरियों माया पंहिंजो जादू फैलाईंदी, अलबेलो ठाहींदी, कहिड़ी बि ॻाल्हि में, चाहे सेवा में, चाहे योग में, चाहे धारणा में, चाहे संबंध संपर्क में। इहे त हलंदो ई आहे, इहे त थींदो ई आहे।
ईअं पहिरियों माया अलबेलो ठाहिण जी कोशिशि कंदी, पोइ अचानक विनाश थी वेंदो। पोइ न चइणो आहे कि बाप दादा त असांखे ॿुधाईं न कि ईअं बि थियणो आहे। हिन करे पहिरियों खां ई बाबा असां सभिनि खे ॿुधाइनि था अलबेलो कॾहिं बि कहिड़ी ॻाल्हि में न ठहिणो। 4 ई सब्जेक्ट में अलर्ट, कॾहिं बि कुझु बि थी वञे त सदा अलर्ट रहणो असांखे। हुन समय न चइणो आहे कि बाप दादा अचो हाणे साथ निभायो, अञा थोरी शक्ति ॾियो, हुन समय न ॾींदासीं। त हाणे जेतिरी शक्ति भरणी आहे, जेतिरो ख़ुदि खे बाप समान ठाहिणो आहे ठाहे वठो। हुन समय असां बाबा खे यादि, छोकी हुन समय त सभु एग्ज़ाम जे हॉल में हूंदा न, हुन समय त सभिनि जो एग्ज़ाम थियण वारो हूंदो। जेकी आत्मा में जेतिरी शक्ति हूंदी उहा हुन अनुसार पंहिंजो शरीर छॾे बाबा वटि हली वेंदी परम धाम। त बाबा चवनि था हाणे जेतिरी शक्ति खपे, जेतिरी खपे ओतिरी जमा करे वठो। सभिनि खे खुली छुटी आहे, खुलो भंडार आहे, जेतिरी शक्ति खपे, जो शक्ति खपे वठी वठो। पेपर जे समय प्रिंसिपल टीचर या प्रिंसिपल मदद न कंदा आहिनि। डबल विदेशी ॿारनि खे ॾिसी बाप खे बि डबल ख़ुशी थींदी आहे। छो जी डबल विदेशियुनि खे स्वयं खे परिवर्तन करण में डबल महिनत करणी पवंदी आहे न। हिन करे जॾहिं बाप दादा डबल विदेशियुनि खे ॾिसंदा आहिनि त डबल ख़ुशी थींदी आहे। वाह मुंहिंजा डबल विदेशी ॿार, वाह। बाबा चवनि था ॾिसो, वाह मुंहिंजा डबल विदेशी ॿार, वाह। डबल विदेशी हथ उठायो। विश्व जे अनेक देशनि सां क़रीब 1000 भाउ भेण सभा में उपस्थित। वाह, ॾाढो सुठो, डबल ताली वॼायो। बाप दादा विदेश जी सेवा जो समाचार ॿुधंदा रहंदा आहिनि, ॾिसंदा बि आहिनि। रिज़ल्ट में सेवा जो उमंग उत्साह ॾाढो सुठो आहे। सिर्फ़ु कॾहिं कॾहिं पंहिंजे मथां सेवा जो थोरो बोझ उठाए छॾंदा आहियो। बोझ न उठायो, बोझ बाबा खे ॾेई छॾो। बाप जे लाइ इहो बोझ कुझु बि न आहे। लेकिन तव्हां सेवा जो बोझ उठाईंदा आहियो त थकिजी पवंदा आहियो। सेवा ॾाढी सुठी कंदा आहियो, सेवा जे समय न थकंदा आहियो। हुन समय चहिरा जा फ़ोटो कढण वारो हूंदो आहे, मतिलबु ॾाढो सुठो हूंदो आहे। लेकिन कोई सभी न, कोई सेवा खां पोइ थोरो सो थकावट जे चहिरे में ॾेखारे में ॾींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि बोझ उठाईंदा छो आहियो? छा बोझ उठाइणु सुठो लॻंदो आहे या आदत पइजी वई आहे? बोझ न उठायो। बोझ तॾहिं लॻंदो आहे जॾहिं बाप साथ न आहे। मां कयो, मां कंदी आहियां, मां कराईंदी आहियां त बोझ थी वेंदो आहे। बाप साथ आहे, बाप जो कार्य आहे, बाप कराईंदा त बोझ न लॻंदो। हल्का थी नचंदा रहंदा आहिनि। जीअं डांस ॾाढी सुठी कंदा आहिनि न, डबल विदेशियुनि जी डांस ॾिसो त ॾाढी सुठी हूंदी आहे। पंहिंजे खे थकाईंदा न आहिनि, फ़रिश्ते मुआफ़िक़ कंदा आहिनि। भारतवासी त ॾाढो ज़ोर सां कंदा आहिनि न, लेकिन डबल विदेशियुनि जो डांस बि ॾाढो स्लो हूंदो आहे। मतिलबु हिकु स्टेप ॾाढो शांती सां कंदा आहिनि। इंडियन जो कंदा उहो पांव थकाईंदा आहिनि, हथ बि थकाईंदा आहिनि, लेकिन विदेशी डांस बि लाइट कंदा आहिनि। त अहिड़ी ईअं सेवा बि हिकु डांस सम्झो। बाबा चवनि था खेल सम्झो, थको न। बाप दादा खे उहो फ़ोटो सुठो न लॻंदो आहे। सेवा जो उमंग उत्साह सुठो आहे। इहे रिज़ल्ट बि बाप दादा वटि आहे कि हाणे थोरी सी ॻाल्हि में हलचल में अचण जी परसेंटेज ॾाढी घटि आहे। मेजॉरिटी ठीकु आहिनि, बाक़ी थोरी संख्या कॾहिं थोरो सो हलचल में ॾेखारे में ॾींदी आहे। लेकिन आदि जी रिज़ल्ट ऐं हाणे जी रिज़ल्ट में ॾाढो अंतर आहे। ईअं ॾेखारे में ॾींदो आहे। अञा नाज़ुकपन छॾंदा वञो। बाप दादा खे रिज़ल्ट ॾिसी करे ख़ुशी आहे। हाणे नंढा माइक बि तयारु करनि था। हाणे नंढा माइक आहिनि, लेकिन नंढे खां वॾा, तॾहिं बि नंढे खां वॾा ताईं बि थी वेंदा। त हाणे बाबा चवनि था नंढा हाणे त श्री बाबा चईं न विदेश जो ई कोई आत्मा भारत जी कुंभकर्ण खे जगाईंदी। त बाबा जी प्रत्यक्षता विदेश वारनि द्वारा ई थींदा। कोई अहिड़ी आत्मा विदेश मां बि कोई अहिड़ी आत्मा हूंदी
जो निश्चय करे न ज्ञान के सम्झी करे ऐं मञदी कि हा इहो ई भॻवानु आहे, तॾहिं भारत वारा बि जगदा। बाप दादा खे यादि आहे आदि में ये विदेशी टीचर्स चवंदियूं हुयूं कि VIP खे मिलण बि मुश्किल आहे, अचण त छॾो मिलण बि मुश्किल आहे। ऐं हाणे त सहज थी वियो आहे न, छो जी तव्हां बि VIP थी विया आहियो त असांजे अॻियां VIP छा आहे। टोटल विदेश जी रिज़ल्ट सेंटर बि सुठा आहिनि, वृद्धि खे प्राप्त कंदा था वञनि। भारत जा हैंड्स न आहिनि, भारत में हैंड्स न आहिनि, लेकिन न त भारत में बि सेवा केंद्र त ॾाढा खुली वञनि। त बाबा चवनि था उन समय हाणे त ॾाढा आहिनि, भारत में हैंड्स न आहिनि, न त भारत में बि सेवा केंद्र त ॾाढा खुली वञनि। हिकु हिकु जोन वारो चवंदो आहे हैंड्स न आहिनि, त हाणे हिन वर्ष हैंड्स कढण जी सेवा करो। हैंड्स मांगो न कढो, ॿियो ई दान पुण्य करो। विदेश में इहे ॾाढो सुठो तरीक़ो आहे, जाते बि सेंटर खुलंदो आहे हुतां जा ई लौकिक कार्य बि कंदा आहिनि ऐं सेंटर बि हलाईंदा आहिनि। कीअं हलंदो आहे, केरु हलाईंदो आहे, इहो प्रॉब्लम कमु आहे। तव्हां माण्हू ईअं न सोचो कि असां लौकिक कमु छो करूं, इहे त असांजी सेवा जो साधन आहे न। लौकिक कार्य न कंदा आहियो, लेकिन अलौकिक कार्य जे निमित्त थियण जे लाइ लौकिक कार्य कंदा आहियो न। मतिलबु जो बि अगरि ॿाहिरां जो धंधो कंदा आहिनि त हीअं न सोचो कि असां लौकिक कार्य था करूं, सोचो असां लौकिक कार्य बि अलौकिक कार्य जे निमित्त अलौकिक कार्य जे निमित्त थियण जे लाइ लौकिक कार्य करूं था। कंहिंखे करिणो पवंदो आहे। जाते बि वेंदा आहियो उते सेंटर खोलण जो उमंग रहंदो आहे, त लौकिक कार्य केसि ताईं कंदो, करिणो आहे ईअं न सोचो। लौकिक कार्य अलौकिक कार्य निमित्त कंदा आहियो, तव्हां सरेंडर आहियो। डबल फॉर्मस उते न सभु लौकिक कार्य बि कंदा आहिनि। मतिलबु सुबुह जो सेंटर ते मुरली ॿुधाईंदा, प्रोग्राम जो बि हूंदो उहो कंदा, पोइ पंहिंजो लौकिक कार्य बि कंदा आहिनि, जॉब वग़ैरह। त हीअं न सोचो कि असां इहे छो करूं। बाबा चवनि था तव्हां सरेंडर आहियो, लेकिन तव्हां सिर्फ़ु अलौकिक कार्य, छो जी हुते त पैसा खपनि न रहण लाइ। लौकिकपन आहे, अलौकिकपन आहे, त लौकिक कार्य में बि समर्पण आहियो। लौकिक कार्य में बि समर्पण आहियो। लौकिक कार्य खे छॾे करे समर्पण समारोह मनाइणो आहे, इहा ॻाल्हि न आहे। ईअं करण सां वृद्धि कीअं थींदी, इन करे लौकिक कार्य कंदे अलौकिक कार्य जे निमित्त ठहींदा आहियो। त जो निमित्त लौकिक सम्झंदा आहिनि ऐं रहंदा अलौकिकता में आहिनि, जो निमित्त लौकिक सम्झंदा आहिनि ऐं रहंदा अलौकिकता में आहिनि, अहिड़ी आत्माउनि खे डबल छा पदम मुबारक हुजे। ॾिसो बाबा, अहिड़ी आत्माउनि खे जो निमित्त लौकिक परिवार में भले रहनि था, धंधो था करनि या हुते उन्हनि जी पालना था करनि, ॿारनि खे संभालणु, रोटी करणु, इहे बि त सेवा थी न। रहंदे हुए अलौकिकता में आहिनि, लेकिन उन्हनि जी स्मृति सदा इहो आहे कि मां बाबा जो ॿार आहियां, मां बाबा जे घर में सेवा थी करां, मां बाबा जे ॿारनि जे लाइ थी करां, या मां बाबा जे धंधो छो थी करां, छो जी बाबा जे ॿारनि जे लाइ बाबा जो ई धंधो थी करां, पंहिंजो नथी करां, बाबा जी जॉब थी करां, मुंहिंजी जॉब न आहे। छो जी इहो बि करिणो पवंदो आहे। त अहिड़ी आत्माउनि खे बाबा पदम मुबारक ॾियनि था। सिर्फ़ु ट्रस्टी थी करे करिणो आहे, माप न अचिणो आहे। मां एतिरो कमु कंदी आहियां, माप न करनि करावनार कराए थो, मां इंस्ट्रूमेंट आहियां, पावर जे आधार ते हलां थी। अच्छा, अॼु डबल विदेशी जो टर्न आहे, तव्हां माण्हुनि खे बि डबल विदेशियुनि खे ॾिसी ख़ुशी थींदी आहे न, त सभी डबल विदेशी ख़ुशनुमा आहियो न, सभी डबल विदेशी ख़ुशनुमा आहियो, ताली वॼायो। हाणे मधुबन में त माया न ईंदी आहे न। अच्छा, हिकु सेकेंड में बिल्कुलु बाप समान अशरीरी थी वञो।
त हिकु सेकेंड में फुल स्टॉप लॻायो ऐं अशरीरी स्थिति में सिद्ध थी वञो। त बाबा ये 3 मिंट असांखे ड्रिल कराई, मतिलबु असांखे हुन समय कुझु बि यादि न हुजे, बसि मां आत्मा आहियां ऐं बाबा आहे बसि। हीअं असांखे सॼे ॾींहं में बार बार अभ्यास करिणो आहे। चारों ओर जी सर्व अच्छा, चारों ओर जी सर्व माया जीत, प्रकृति जीत, साक्षीपन जी तख्त नशीन, साथी जी साथ की सदा अनुभव करण वारा, सदा दृढ़ता सां सफलता के गले जो हार ठाहिण वारा, सदा बाप समान लाइट रहण वारा, सदा पंहिंजे माइट द्वारा विश्व के दुख शांति जी कमज़ोरी सां छुड़ाइण वारा, अहिड़ा मास्टर सुख जा सागर, ख़ुशी जा सागर, प्रेम जा सागर, ज्ञान जा सागर, बाप समान ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान परखण व निर्णय करण जी शक्ति द्वारा सेवा में सफलता प्राप्त करण वारा सफलता मूर्त ठहो। जो परखण जी शक्ति द्वारा बाप खे, पंहिंजे पाण खे, समय खे, ब्रह्मण परिवार खे, पंहिंजे श्रेष्ठ कर्तव्य खे पहचाने करे निर्णय कंदा आहिनि कि छा ठहिणो आहे, छा करिणो आहे, उहे ई सेवा कंदा आहिनि। कर्म व संबंध संपर्क में ईंदे हुए सदा सफलता प्राप्त कंदा आहिनि। जेकी आत्मा खे यथार्थ पहचान हूंदी आहे कि हाणे समय कहिड़ो थो हले, मां केरु आहियां, बाबा केरु आहियां, ब्रह्मण परिवार खे जे आत्माउनि सां कीअं असांखे हलणो आहे, पंहिंजे कर्तव्य खे कीअं करिणो, उनखे पहचानो करे कीअं हलणो आहे, उहो यथार्थ परखी करे उहो निर्णय करे हलंदा आहिनि। अहिड़ी आत्मा ॿियो छा, उहे ई सेवा कंदा आहिनि। पोइ कर्म ऐं संबंध जे संपर्क में जॾहिं ईंदा आहिनि, पोइ उहे ई सम्झी करे जॾहिं कर्म जे संबंध संपर्क में जॾहिं ईंदा आहिनि त उन्हनि खे सफलता मिलंदी आहे। मतिलबु सोचे न, हर कर्म सोचे सम्झी करे करो, कंहिंसां मिलो बि ईअं, मतिलबु ख़ुदि जी सम्झ हुजणी खपे। भई मूंखे हिन सां छो मिलणो आहे, मां केरु आहियां, बाबा केरु आहे, मां हिते अवतरित आत्मा आहियां, मूंखे इहे ई कमु करिणो आहे। मनसा वाचा कर्मणा हर प्रकार जी सेवा में सफलता मूर्त ठहिण जो आधार आहे परखण ऐं निर्णय करण जी शक्ति। त अगरि असांखे मनसा वाचा कर्मणा हर प्रकार जी सेवा में सफलता मूर्त ठहिणो आहे त असांखे परखणो बि अचिणो खपे ऐं यथार्थ निर्णय बि करिणो अचे। स्लोगन आहे ज्ञान योग जी लाइट माइट सां संपन्न ठहो त कहिड़ी बि परिस्थिति खे सेकेंड में पार करे सघंदा। छा ज्ञान ऐं योग जी लाइट माइट सां संपन्न रहो। जॾहिं असांखे ज्ञान हूंदो, सम्झ हूंदी हिन ॻाल्हि में असांखे छा करिणो ऐं शक्ति बि हूंदी उहा करण जी, त लाइट अर्थात सम्झ, माइट अर्थात शक्ति। त लाइट जो हल्को बि हूंदो आहे, मतिलबु ख़ुदि खे अशरीरी बि सम्झूं। लाइट मतिलबु हल्को बि, लाइट मतिलबु सम्झ बि, ज्ञान बि, रोशनी, ज्ञान जी रोशनी ऐं शक्ति। माइट मतिलबु शक्ति। अगरि असांखे सम्झ ऐं शक्ति हूंदी उहो करण जी त असां कहिड़ी बि परिस्थिति खे सेकेंड में पार करे सघंदा आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।